नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में वफ़ाक़ी वज़ीर बराए एनर्जी जी हिदायत ते हेस्को खिपरो पारां खुली कचहरी रखाई वई। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अवेस कुंबर जी इन रिपोर्ट में। हेस्को जे आला अमलदारनि जी हिदायतनि ते खिपरो हेस्को पारां हामिद गार्डन खिपरो में खुली कचहरी रखी वई, जंहिंमें एसी नवाब शाह, मोहम्मद मिठल शेख, एक्सियन सांगड़, अमीर अहमद मेमण, आरो सांगड़, अज़मत ख़ान, SDO वाबडा अहमद नवाज़ अब्बासी समेत अमलदारनि शिरकत कई। मुझे बंद आहे बिल पोइ बि मूं ते आयो उन्हनि 6000 रुपया उहो मूं प्यारे छॾियो आहे। 6 खां पोइ 15, 15 खां पोइ 24, उन लाइ हिते आया त पर मसइलो हल न थियो। वरीब साहब चए थो 10000 करे 2 क़िस्तूं पियारणियूं पवंदियूं। बिल जो मसइलो हल कोन थियो जंहिं मसइले लाइ आयासीं। बस बिल जो चयोसीं कुझु बिल हल्को अचे, बिल वधीक थो अचे त इन करे इंतिजार जी हुई। सर सां अची अपील कई थी त बिल हल्को अचे। जी बिल जंहिंमें 2 बिलनि ते वधीक चार्जिस लॻल हुआ ऐं जेको हिकिड़ो बिल हो हारियुनि जो ग़रीबनि असां वटि जे पाड़े में वेठा आहिनि, उन में पंहिंजो जेको ॿिए पासे खां खणी मीटर लॻायो वियो, लाइनमैन असांजे मीटर लॻायो, उन में 20000 यूनिट रहियल हुआ। पंहिंजो उहे सभु बिल ग़रीब हारियुनि ते लॻी विया। हाणे वीचारा मज़दूरी करण वारा उहो किथां भरींदा? जेके 20000 यूनिट लॻी विया, 50000 एटी टाइम बिल अची वियो, उहो असां पे करे न सघियासीं। उन मजबूरी जे करे असां हिते आयासीं, पंहिंजो अर्ज़ु कयोसीं। उमेदु आहे त असांजा मसइला हल थींदा। ऐं वॾी क़िस्तूं कयूं अथनि, 15000 मूंखे माफ़ु कया अथनि, बाक़ी 15000 रुपया मां हर महीने या 5-5000 पियारंदुसि। अब्बास साहिब महिरबानी। 20000 रुपया माफ़ु थियो, 25000 रुपया पियारियो। सदाईं अहिड़ियूं अला करे खुलियो कचहरियूं हुजनि। ॿिए पासे एक्सियन सांगड़ अमीर अहमद मेमण जो चवणो त जीअं वज़ीर आज़म मोहतरम जनाब इमरान ख़ान साहब जिन हलफ़ बरदारी थी, उनखां पोइ हुनजो इहो स्पेशली डायरेक्शन हुई त तव्हां माण्हुनि वटि ख़ुदि वञो, आम माण्हुनि लाइ इहे ऑफिसूं पंहिंजो खोले छॾियो, जीअं माण्हुनि खे तव्हां सस्तो ऐं मुनासिब तरीक़े सां उनखे कम अज़ कम जेको आहे सो रिलीफ ॾियो। सो उन सिलसिले में तव्हां वाक़ुफ़ु हुयो त इन्हनि हिकिड़ी वेबसाइट बि कढी आहे, डायरेक्ट कंप्लेंट सेल जी, जेका माना प्राइम मिनिस्टर सेल जे हिसाब सां, त तव्हां उन ते वञी करे पंहिंजी कंप्लेन दर्ज करायो ऐं पोइ उनजी विदिन डेज़ जेको आहे रेक्टिफिकेशन थी वञे। उन सां अलावा उन्हनि जो इहे बि हिदायतूं आहिनि त भई तव्हां डायरेक्ट माण्हुनि वटि वञो, उन एरियाज़ में जिते माण्हू तव्हां ताईं भले अचनि, उनखां पहिरीं तव्हां उन्हनि वञी करे उते वञी करे उन माण्हुनि जा मसइला बिल मिस रिलीफ। सर, हिन में काफ़ी जॻहियुनि ते किथे डिटेक्शन, किथे का हुन सां जेकॾहिं का हिकिड़ा माण्हू न पहुची सघियो, उनखे एक्यूमुलेटेड यूनिट चार्ज थी आहे, फ़र्ज़ु कयो उहे साॻियो जेको यूनिट हू 3 महीननि में वञी डिवाइड थिए आहे रेट जो, त उहो हिकिड़े महीने में अचण सां उनखे रेट जो वॾो माना नुक़सानु थिए थो। त उन में के बिलिंग जा बि मसइला आहिनि, कुझु इन में जो डिटेक्शन जा बि आहिनि, कुझु माण्हुनि जूं गुरबत बि आहे जेके नथा पियारे सघनि, पोइ उनखे ईज़ी इंस्टॉलमेंट में वठी करे हिन माण्हुनि खे ॾियूं पिया, जीअं माण्हू पंहिंजा बिल क्लियर करे। इज़ाफ़ी यूनिट लाइ हींअर ॾिसो न, इज़ाफ़ी यूनिट लाइ इहो आहे त गुज़िरियल साल 1.5 साल खां असांजी माना मीटिंग एक्यूरेसी जे हवाले सां तव्हां ॾिठो, अॻे इहो कोन हूंदो। हाणे मोबाइल जे सूरत में बाक़ाइदे माण्हू पहुचनि पिया, उते मोबाइल ते जेका आहे सा डायरेक्ट असांजी मीटिंग जेका आहे जीअं उते तस्दीक निकिरे थी, उहा अपलोड थिए थी सिधो कंप्यूटर सेंटर में असांजे उते। इन करे इन क़िस्म जी ओवर बिलिंग जो त मसइलो काफ़ी घटि आहे। डिटेक्शन जो इशू आहे, असां सिस्टम बि हिते काफ़ी माना फार फ्लंग एरियाज़ में LT सिस्टम आहे। कुझु माण्हू कुंडा भरनि था, डायरेक्ट भराइनि था, पोइ बदकिस्मती सां हणा आऊं तो भला लॻे ॿिए खे, तो इन क़िस्म जा कुझु इशूज़ आहिनि। खुली कचहरी में शरीक माण्हुनि जो चवण त उन्हनि लिखत में तोड़े ज़बानी मुक़ामी हेस्को अमले जूं शिकायतूं आला ऑफिसरनि खे ॾिनियूं आहिनि ऐं इहा उमेदु था कनि त उन्हनि जूं शिकायतूं ॿुधी उन्हनि जो हल कढियो वेंदो। ॿिए पासे हेस्को जे आला अमलदारनि जो चवणु हो त उन्हनि कोशिशि कई त वधि में वधि हिन खुली कचहरी जे प्लेटफॉर्म ते आम माण्हुनि जा मसइला हल करे सघजनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।